अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिर रुसुल व ख़ातमिल अंबिया अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वज़न्नूनि इज़ ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमाति अल्ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन फ़स्तजबना लहू व नज्जयनाहु मिनल ग़म्म व कज़ालिक नुंजिल मुअमिनीन। न दुनिया से न दौलत से न घर आबाद करने से तसल्ली दिल को होती है, खुदा को याद करने से। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। काबिल एहतराम मुसलमान भाइयों और बुजुर्गों, 15 जनवरी बरोज़ अरबा गोठ मोर खान उन्नड़ में ही अजीम शान कुरान पाक जो जलसो जमाए सगोरी ऐं दोस्तन मेहनत करे कोशिश करे कुरान जो महफ़िल जे लाइ बेअंदाज़ तकलीफ़ूं करे उलमा के दावत ॾेई करे अवां सभिनी दोस्तन के दावत ॾेई घुराए करे ये कुरान जे महफ़िल में अवां असां अज शरीक आहियूं। सुबह खां वठी हिन वक्त तक सीअ में सर्दी में अवां कुरान शरीफ ॿुधी रहिया आहियो। मूंखे यकीन आहे त रब्बुल आलमीन पंहिंजे रहमत जी बरसात अवां असांजे मथां, हिन ॻोठ जे मथां, हिन पिंडाल जे मथां, हिन बंगले जे अङण जे मथां रहमत जी बरसात वसी रही आहे ऐं अवां असां सभिनी जा अल्लाह ताला कयल ख़ताऊं गुनाह माफ़ करे छॾिया आहिनि। कुरान रब खे ॾाढो प्यारो आहे। जेके कुरान जे वेझा आया आहियो ईअं सम्झो त तव्हां रंगजी विया हो। काफ़ी सारा मुसलमान कलमे वारा अॼोके ॾींहं में अलाए कहिड़नि गुनाहनि जे इरादनि में आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांजा सभई इरादा मटाए कुरान जे महफ़िल में घुराए कुरान थो ॿुधाए। इहो तव्हां असांजो कमाल न आहे बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन जो कमाल आहे। अज़ीज़ दोस्तों, बुजुर्गों ऐं मुंहिंजा भाइरो, मक़सद आहे अल्लाह जी रज़ा। जेको रब जे रज़ा लाइ जेको इंसान कम कंदो आहे
अल्लाह रब्बुल आलमीन उन बंदे उन बाने का राज़ी थींदो आहे। अचे तो त हिकिड़ो शख्स हो, ॾिठई त इलाके में हिकिड़ो वण आहे, माण्हू सभु उन वण जी पूजा करे रहिया हुआ। अची करे उन वण खे बाहूं ॿधंदा हुआ, वण जे आॾो सिजदो कंदा हुआ, वण खां कुझु ॻाल्हायो घुरंदा हुआ। तव्हां ॻाल्हाईंदो त मां बि ॻाल्हाईंदुसि। वण के बाहूं ॿधंदा हुआ, वण के सिजदो कंदा हुआ। उन शख्स ॾिठो त इलाके जा माण्हू गुमराही जे किनारे ते पहुची चुका आहिनि। कुहाड़ो खणी निकितो त वण वञी कटिया, जीअं शिरक न थिए, अल्लाह सां ॿिए खे भाईवार न कनि, माण्हू गुमराह न थियनि। हिन जो इहो इरादो हो, ख़ुदा जे रज़ा ख़ातिर निकितो। वण जे वेझो जो पहुतो त ॾिठई हिकिड़ो शख्स बीठो आहे। चई काॾे थो वञे? पुछा कई, चई वण वढंदुसि अॼु। चई छो? चई माण्हू गुमराह थी विया, माण्हू रब जो दर छॾे करे हिन वण जो सिजदो था कनि, तंहिंजे करे वण मां कटींदुमि, वण खे न छॾींदुसि। पाण में विढ़ी पिया। छा बाबा? पाण में विढ़ी पिया। उन माण्हू जंहिं हिन खे मना कयो त वण न कट, उनखे केरे विधई? जेको कटण पियो अचे उन्ही केरे विधो, हो किरी पियो। पोइ किरण खां पोइ को चंबो या को धक, हुन चयसि चई मूंखे हाणे धक न हण, मार न, मूंखे ॾाढी तकलीफ़ ॾिनई, मौजी ॻाल्हि ॿुध। चई ॿुधाए? चई विहाणे जे हेठां तोखे 2 दीनार मिलंदा। छा बाबा? 2 दीनार तोखे मिलंदा, रोज़ानो वञे खण वण खे छॾ। असल मकसद इहो आहे त शैतान इंसान जो दुश्मन आहे। शैतान इंसान खे रब जो दर छॾाए करे मखलूक जे दर ते, शैतान चवंदो आहे त एॾे ई झुक, एॾे ई बाहूं ॿध। असां मुस्लमान आहियूं, कलमे वारा आहियूं, कलमो पढ़ियूं वेठा आहियूं। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, हिन चयो त 2 दीनार मूंखे मिलिया, वापसि मोटियो। उन टाइम में 2 दीनार हिन खे मिलिया, ॾाढो ख़ुशि थियो। ॿिए ॾींहुं ॾिठई त विहाणे मां वरी मूंखे दीनार मिलंदा, कुछ न मिलियुसि। कावड़ियो गुस्से मां निकितो, रवानो थियो कुहाड़ो खणी करे। आयो वण जे वेझो, वरी उहो माण्हू बीठो। चई काॾे थो वञे? चई वण खे कटण लाइ। चई छो? चई माण्हू गुमराह थी विया, माण्हू रब जो दर छॾे मखलूक जे दर ते झुकनि था, वण खे बाहूं ॿधनि था, वण जे आॾो झुकिया बीठा आहिनि, तंहिंजे करे वण खे मां न छॾींदुमि। चई कुझु न थींदुई। पाण में वरी बखे पइजी विया। शैतान हिन खे केरे विधो? चई ॻाल्हि ॿुध, अॻे रब जे मोहब्बत में आयो हुई, मूंखे केरियो हुई, हाणे तोखे ताक़त आहे। असल मकसद इहो आहे त रब जे रज़ा, अल्लाह राज़ी थिए। जेको भी कम इंसान करे अल्लाह जे रज़ा लाइ, ॾेखा लाइ न। जंहिं कम में अल्लाह जी रज़ा हुजे, इहो इंसान कामयाब आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, बुज़ुर्गो ऐं भाइरो, हिकिड़ो मुस्लमान वाणे खे ॾिनई दावत। वाणियो आयुसि, रवाजी जीअं ख़ैरात थींदा आहिनि, वाणियो जो आयो
तो मुसलमान चवन लगो, दोस्त चयसि चई साईं तव्हां देर करे आया हो, गोश्त गोश्त खपी हो, मानी बानी माण्हू खाई आ। चई यार मानी कीअं खाई आ, छा कुठो हुई? चई डांद। चई सब मुसलमान खाई आ, डांद खाई आ। चई हाँ सही कुछ ना है, हाणे तुझे लाइ तैयार कयां भला ताम। चई कुछ तो है, चई थोड़ो बचल आ। चई इहो खणी आ, मता इहो भी मुसलमान खाई न हुई। असल मसलो इहो आहे, असांजे इलाके में, असांजे ज़िले में, पूरे मुल्क में मुसलमान एतिरा आहिनि, कलमे वारा एतिरा आहिनि जो रब जो कसम आहे, जो जाथे वेंदव ॻोठनि में मुसलमान कलमे वारा, पर असां कलमे खे न सुञातो आहे। कलमे जो मुंड छा आहे? ला इलाहा, अब पढ़ो न, अल्लाह का सिवा कोई इलाह कोन है, कोई माबूद कोन है, कोई हाजत रवा कोन है, कोई मुश्किल कुशा कोन है, कोई कारसाज कोन है, कोई नफे ऐं नुक़सान जो मालिक कोन है, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक कोन है, मौत हयाती जो मालिक कोई कोन है, धीअनि ऐं पुटनि ॾियण वारो कोई ना है, अल्लाह आहे। मोहम्मद रसूला, मोहम्मद करीम अल्लाह जो रसूला, अल्लाह जो चूंडियल पैगंबरा, 1.25 लाख नबियन जो इमाम मोहम्मद रसूलुल्लाह, मुश्किल कुशा अल्लाह। मुसलमान तो आहियूं, पर गाल सच्ची कभी पलाल ते भी कुरान रखियल आहे या ना, या मां गलत थो चवां? पलाल ते कुरान, ढोर जे लाइ कुरान, जमीन लाइ कुरान। असां मुसलमान आहियूं, खुदा जो कसम आहे मुसलमान, मुसलमाननि जो वॾो मक़ाम आहे, मुसलमान जो वॾो शान आहे, वॾो मर्तबो मुसलमान जो आहे, कलमे जे करे। इहो कलमो मामूली न आहे, 99 दफ़्तर टंगजी वेंदा कलमे वारे पर्ची जो जेको आहे पलड़ो गौरव थी। कलमो वॾो वज़नायत, कलमे जो ख्याल कयो, कलमे ते हलो। आम मुसलमान आहे, पर मुसलमान हाणे जेकरे मुसलमान भी वेठो आहे, काफ़र भी वेठो आहे, न मुसलमान नमाज तो पढ़े, न काफ़र नमाज तो पढ़े। खुदा जो वास्तो थो, नमाज पढ़ो। न मुसलमान उठे तो, न वाणियो थो उठे, न ओड थो उठे, न मुसलमान थो उठे, न बागड़ी भी वेठो आ, मुसलमान भी वेठो आ। बागड़ी भी तो, बागड़ी नमाज न पढ़ंदो आ, मुसलमान भी न पढ़े तो फर्क थियो? अल्लाह जो वास्तो तो नमाज पढ़ो, नमाजी बणजी वियो, दीनदार बणजी वियो। हिननि वाइज़नि जो मक़सद इहो आहे त मुसलमाननि खे सही लाइन ॾिजे। गोई भॼण न ईंदा हूं, असां अल्लाह जे रज़ा लाइ आया हूं। अञा वॾे नाले वारा आलिम ईंदा, मां तव्हांजो ख़ादिम आहियां। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्ग, नमाज पढ़ो। तबलीगी जमात वारा वेचारा तबलीग करे 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 थकी पिया। छड़ो इहो त वाइज़ कंदा आहिनि, नसीहतूं कंदा आहिनि, बा नमाज पढ़ो, बा नमाज पढ़ो। हेॾा सारा मरकज़, हेॾो तबलीग, मुसलमान नमाज ही नथो पढ़े। ॿियूं ॻाल्हियूं त छॾ, मुसलमान नमाज ही नथो पढ़े। असांजा वाइज़ काथे पुॼनि? सॼी रात वेचारा रब जे दर ते रोईंदा आहिनि। अला केरु ॻाल्हायो? तबलीग वारा, खुदा जो कसम आहे, सॼी रात रोईंदा आहिनि। तहज्जुद नमाज पढ़ी हीअं हथ खणंदा आहिनि, अल्लाह मुसलमाननि खे हिदायत ॾे, अल्लाह मुसलमाननि खे नमाज़ी बणा, अल्लाह आलम इस्लाम जे मुसलमाननि जी मदद फरमा। तव्हांजे बच्चनि जे लाइ आलिम ऐं तहज्जुद गुज़ार दुआऊं घुरंदा आहिनि त अल्लाह इन्हनि खे हिदायत कर, पर असां मुसलमाननि अञा ताईं नमाज न पढ़ियो आहे। बाक़ी जे तारीख़ खोली दे, खुदा जो कसम आहे, सोहणो अली नमाज पढ़ंदे शहीद थियो, हुसैन साईं नमाज़ी, हसन साईं नमाज़ी, ज़ैनुल आबिदीन साईं नमाज़ी, अली असगर नमाज़ी, अली अकबर नमाज़ी,
सवा लख पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा नमाजी, अबू बकर नमाजी, उमर नमाजी, उस्मान नमाजी, अली नमाजी, तला नमाजी, जुबैर नमाजी, साद नमाजी, सवा लख पैगंबर जा सहाबा नमाजी, सवा लख नबी नमाजी, मोजाजी वली नमाजी, गौस नमाजी, कुतुब नमाजी, अब्दाल नमाजी, औताद नमाजी, गौस नमाजी, वली नमाजी, आलिम नमाजी, फाजिल नमाजी, हाफिज नमाजी। खुदा जो वास्तो था मुसलमानों, नमाज पढ़ो। हिन दुनिया में रहन न आया आहियूं, हिन दुनिया में असा 2 मिनटन कलाकन लाइ आया आहियूं। हिते कोई न रहंदो, रहंदी खुदा जी ज़ात रहंदी। कोई हिते रहन न आयो आहे। हे गोठ इए हूंदा असा न हूंदासे, हे रस्ता खाली हूंदा असा न हूंदासे, हे रोड खाली वहरान हूंदा, जमीनन जो मालिक ॿिया हूंदा, हथे खाली हलंदासे। खुदा जो वास्तो त मुसलमानो यो छा कयूं, काॾे वयूं, मता क़यामत में कबू पुछा करे। मता क़यामत में खुदा पुछे तो छा करे आए, तो मानन के वाइज बुधाइंदो हुए अल्लाह जो वास्तो तो नमाज पढ़ो। जान जा कपड़ा भी लाहे वठंदा, कफन भी या नसीब। अब ॻाल्हायो, कफन भी या नसीब, जान जा कपड़ा भी लाहे वठंदा। नमाज पढ़ो, दीनदार थियो, नेक साले थियो, गिला न कयो, परायो पचर न कयो। मानो मानो जो गिला तो करे, कुरान तो चए जणो मोल भा जो गोश्त तो खाए। तवज्जो आहे न? मानो मानो जो गिला तो करे, कुरान तो चए जणो मोल भा जो गोश्त तो खाए। हे भा का टपी करे जेके पैगंबर सां गॾु सुता पिया आहिनि, उन्हनि जो पचर कंदा आहिनि। ॻाल्हायो काथे पहुतासीं? जेके नबी साईं जे गॾु, नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां रोज़े अतर में गॾु, हे वही ओॾो ई पहुतो। मुंहिंजा अज़ीज़ो, न कयो पचर गिला, न कयो। पाण खे ॾिसो त मां कहिड़ो आहियां, मां छा आहियां, मुंहिंजा किरदार कहिड़ा आहिनि, मुंहिंजा अफ़ाल कहिड़ा आहिनि। हो त पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चौकीदार आहिनि। मुझा अजीज दोस्तों, बुजुर्गों बारो, जान जा कपड़ा भी लाहे वठंदा। कॾहिं त ॻाढ़ो घोट, कॾहिं मर मुकाम में वारी संभे कोट, अॾ अॾींदे केतिरा। कॾहिं त शादियुनि जा प्रोग्राम दोस्त तुंहिंजे शादियुनि जे प्रोग्राम में गॾु थींदा आहिनि। कॾहिं भई उहे ई दोस्त कोडर खणी करे कब्रस्तान ॾे रवाना थियनि था। चई फलानो मरी वियो आहे, कब्र खोटियूंसि, दफ़न करे अचूंसि, मतां धप न पइजी वई हुयसि। हर शइ फना थी वेंदी, बक़ायत वारी ज़ात आहे। सभु हथ मथे करे चओ त ख़ुदा जी ज़ात आहे। कुरान तो फरमाए, औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, कुल्लु मन अलैहा फ़ान व यबका वजू रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। सभई शयूं फना थी वेंदियूं। सिज नज़र तो अचे, सिज न हूंदो, चंड न हूंदो, सितारा न हूंदा, न आसमान न ज़मीन, न अर्श न कुर्सी, न लो न कलम। हे सारी कायनात फना थी वेंदी। बक़ायत वारी ज़ात आहे त अल्लाह जी आहे, कोई न रहंदो। हमेशा वारो जहान अॻिते आख़िरत जो। खुदा जो कसम, आखिरत जो जहान जाथे माण्हू वेंदो त मोटंदो न। हिते 100 साल रहे, मौत जो प्यालो जरूर पिए, पर जे हितों खुदा के राजी करे हलो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के राजी करे हलो, अल्लाह जे कुरान के राजी करे हलो,
तो होते जन्नत में रब्बुल आलमीन क़यामत में जन्नत में पंजे बानी के पंजो दीदार कराइंदो। रब चवंदो बाना हे दिया तो के पंजो दीदार कराया तुझा ओला लाहे जन्नत जो वारिस बनाया है। कम चङा कयूं, चङा कम करे हलूं। नबी पाक जा सहाबा नबी साईं जे नक्शे कदम ते हली जिंदगी गुजारी। अज भी अल्लाह कुरान में सहाबा जो तारीफ कंदे फरमातो वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार। अल्लाह फरमातो मुंहिंजा महबूब तू भी उन्हनि सां वही वे जेके सुबुह शाम रब खे था सॾनि। वस्बिर नफ्सक मअल्लज़ीन यदऊन रब्बहुम बिलग़दाति वल अशी युरीदून वजह। फरमाए मुंहिंजा महबूब तू भी उन्हनि सां वही वे जेके सुबुह शाम खुदा खे था सॾनि, जेके खुदा खे सॾे या खुदा खे पुकारे या उहे मोहम्मद जा गुलाम ऐं सहाबा। वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार दीन में सबकत करण वाला, अगराई करण वाला, खुदा के राजी करण वाला, महबूब के राजी करण वाला हिकड़ा मुहाजिर त ॿिया अंसार। कुरान तो ॿुधाए वस्साबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु अअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अन्हार। सचो आहे न। रब फरमातो दीन में अगराई करण वाला, सबकत करण वाला मुहाजिर अंसार ओ वरी जनता बेदारी कई मुहाजिर अंसारन जी उन्हनि का भी मां अल्लाह राजी, मुहाजिरन का भी मां राजी, अंसारन का भी मां राजी, जेके ताबेदारी करे आ उन्हनि का भी मां राजी। उन्हनि जे लाइ मां अल्लाह जन्नत में नहरूं तैयार करे छॾियूं, बाग तैयार करे छॾिया। मां खुदा जी रज़ा उन्हनि सां आहे। फरमातो खालिदीन फीहा हमेशा जन्नत में रहंदा, निकिरंदा ई कोन। कुरान बजाते फरमातो उलाइक हुमुर राशिदून उलाइक हुमुल मुमिनून हक्का। उहे सच्चा भी थव, कामयाबियत थिया सच्चा भी आहिनि, जंहिं पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु जिंदगी गुज़ारे मुस्तफ़ा जूं चौकियूं ॾिनियूं, मुस्तफ़ा जे नक्शे कदम ते हला। कुरान तो फरमाए उहे सहाबा कामयाब थिया। बेजा ते फरमाए तो कुरान में अल्लाह फरमाए तो सानी यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न माना। फरमातो अबू बकर सिद्दीक गार में भी मुस्तफ़ा सां गॾु, मौजा अज़ीज़ो हिजरत वारी रात मुस्तफ़ा सां गॾु गार में भी गॾु हथ मथे करे चो त अॼु मज़ार में भी मुस्तफ़ा सां गॾु। नबी साईं सां जेके गॾु आहिनि असांजो वरी उन्हनि जे लाइ ज़बान सां पिया ॻाल्हाईंदासीं ग़लति। अल्लाह जो कसम मां पढ़ंदो हुउमि साईं मोहम्मद आलिम साहब रहमतुल्लाह अलैहि सहाबा जे बारे में कुरान शरीफ जी आयत जे तर्जुमो पढ़ूं पिया। अब तवज्जो आहे न। पोइ साईं जन फरमायो त बाबा जेके सहाबा जी मुखालफ़त कनि था, सहाबा के वध घटि ॻाल्हाइनि था, उहे मरी वञनि
तवा उन्हनि जे दफन करण खां पोइ कब्र खोटे ॾिसो, जेकॾहिं तव्हां मुंहुं ओला ते करे अचो, जे ओभर ॾे मुंहुं न हुजेसि त पोइ मां कूड़ो। मैयत के दफन कंदा आहियूं न बा, पोइ मुंहुं काॾे कंदा आहियूं, ओलह ॾे। मुसलमान हो, मां त चयो त जेको ॿिए जो गिला थो करे मोल भाउ जो गोश्त थो खाए, पर जेको साहबा जो गिला करे, कुरान तो बुधाए, कुरान में अल्लाह फरमाए तो शान यसनैन इज़ हुमा फिल गार इज़ यक़ूल लिसाहिबिही। चयो संगतीअ, साईं काफ़र अची विया। वो संगती केरु हो गार में? अबू बकर सिद्दीक़ हो। चओ सुभान अल्लाह, रज़ी अल्लाह ताला अन्हु। साईं अची विया काफ़र। पैगंबर फरमाओ अबू बकर गम न कर, असां सां अल्लाह गॾा। इज़ यक़ूल साहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। असां सां अल्लाह गॾा। वो अल्लाह गॾु हो, काफ़रनि ॾिठो ई न। चओ काफ़रनि न ॾिठो। गार में रहिया, नांगा जी सलाम कयो। नबी साईं जंहिं गार में विया, वो गार खुशबूदार बणिजी वियो। चओ सुभान अल्लाह। नबी साईं जे पगर में अल्लाह खुशबू रखी हुई। नबी साईं जे जिस्म में खुशबू, कपड़न में खुशबू, पैगंबर जे पगर में खुशबू, पैगंबर जे लुआब में अल्लाह बरकत रखी। चो सुभान अल्लाह। शफा, खुदा जो कसम, सहाबी जे टंग ते लुआब रखियो। सहाबी चए तो मुझो दर्द त खत्म थी वियो, पर टंग टंग जहिड़ो बणिजी वियो। चो सुभान अल्लाह। सोने अली जे अखियुनि ते लुआब रखई। अली साईं फरमाइनि था, साईं तव्हांजो लुआब मुबारक लॻंदो हो, मुंहिंजो दर्द ख़त्म थी वियो। अबू बकर जे पेर ते नाग धक आयो, ज़हर वठी वियो। साईं जन लुआब रखी, ज़हर हटी वियो। चओ सुभान अल्लाह। असां तव्हांखे उहो नबी मिलियो आहे, खुदा जो कसम। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ज़हर ॾिनो वियो बकरी जे गोश्त में। उन बकरी जे गोश्त ॻाल्हायो, साईं मूंखे न खाइजो, मुंहुं में ज़हर आहे। चओ सुभान अल्लाह। असां तव्हां सां बि ॻाल्हाईंदा आहिनि, ॻाल्हायो। अल्लाहु अकबर। साईं न खाइजो, मुंहुं में ज़हर अथव। अल्लाहु अकबर। इमामुल अंबिया साहब पखियुनि ॻाल्हायो, वण ॻाल्हायो, वण सलाम कयो। पत्थरनि मुस्तफा खे पत्थर सलाम कंदा, ककर छांव कंदा। पखियुनि सुञातो, वणनि सुञातो, हैवाननि सुञातो, काइनात सुञातो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो बुज़ुर्गो, मुस्तफा करीम उहो नबी तव्हां असांखे मिलियो। खुदा जो कसम आहे, पत्थर मां जेको आहे, जबलनि मां कारेज़ निकिरंदा आहिनि, पानी निकिरंदो आहे, पर मुस्तफा जे आंगुरनि मां पानी निकितो। हीअं प्याले में हथ विधाऊं, ॿाहिरि जो कढियूं त आंगुरनि मां पानी पियो हले। चओ सुभान अल्लाह। आंगुर जो इशारो कयूं, चंड आसमान खां टुकुर थी पियो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम हीअं आंगुर सां इशारो कयो। एराबी आयो, चई साईं ॿुधायो मुंहिंजे टुबड़े में छा आहे? चई मां ॿुधाए इहा शइ ॿुधाए। चई साईं पोइ त वॾी ॻाल्हि आहे। चई छॾेसि। गो जो छॾई, गो भगी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम या ज़ब इरजई रखो, गो काॾे थी वई? हेॾे आ, ॿुधाए आऊं केरु आहियां? गो हीअं घुमंदी पैगंबर जे कदमनि में आई, पंहिंजे ॿोली में ॻाल्हाए, साईं मां सुञाणा थी त तूं ख़ुदा जो सचो नबी आहे। नबी पाक के गोह भी सुञातो, हरणीअ सुञातो। नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम के वणन सुञातो, पखियुनि सुञातो, परंदनि सुञातो, जीतन सुञातो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जाते घुमंदा हा, ककर छांव कंदा हा, पत्थर कलमो पढ़ंदा हा। ऐं इन सच्चे नबीअ जे मथां ओझ उछलायो। इन सच्चे नबीअ खे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पत्थर हया विया।
जिस्म मुबारक मां रत निकती, जुती मुबारक रत सां भरजी वई, तॾहिं बि तो असां लाइ दुआऊं घुरी आहे। कुरान तो फरमाए लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनतुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। अल्लाह फरमाए तो अलबत्ता तहकीक तव्हांजे जिन्सन मां मुस्तफ़ा मोकिलियो आहे। चो सुभान अल्लाह। मलाइकन के रहमत तो असांजे मथो थोरे ईंदो, राहिमीन नबी तो असांखे मिलियो आहे। सॼी राति जागी उम्मत लाइ दुआऊं घुरी, रब जे दर ते हथ खयाऊं, अल्लाह मुंहिंजे उम्मत जी तोखे पारता, अल्लाह मुंहिंजे उम्मत के बख्श, अल्लाह मुंहिंजे उम्मत के हिदायत कर, अल्लाह जे हिनन न सुञातो मन इन तैब वारनि जा पोयां मां मोहम्मद खे सुञाणनि त मुंहिंजा ओला ई लही पवनि, मुंहिंजा ओला लही वञा। खुदा जो कसम आहे नबी साईं तो असांजे लाइ दुआऊं घुरी आहे। मुसलमानो अबे अम्मा के बच्चा एतिरा प्यारा न आहिनि जेतिरा मुस्तफ़ा के पंहिंजा उम्मती प्यारा आहिनि। अबे अम्मा के बच्चा एतरा प्यारा ना है जेतरा मुस्तफा के पंहिंजा उम्मती प्यारा है। गुनाहगारन लाइ, गुनाहगारो गुनाहन का तौबा कयो, माफ़ी घुरो रब जे दर ते, मोटी अचो रब जे दर ते, तौबा कयो, माफ़ी घुरो, खुदा बख्शण हार। बेटा हिसाब से तो परचई तो पल भरे दमरे तभी दे, आशिक अब्दुल लतीफ चए सुख्या वसन से जंहिंजो आसरो अल्लाह में। राज़ी आ तॾहिं बि खाराए थो, नाराज़ आ तॾहिं बि ढके थो। अबा ढके न तुंहिंजे लाइ छा छा पैदा कयूं, नाराज़ आ तॾहिं बि तोखे ढके थो, खाराए थो, पीआरे थो, तुंहिंजा ऐब नथो उघाड़े। तो रब जे दर ते मोटी आ, तौबा कर, माफ़ी घुर। माफ़ी घुरण तुंहिंजो कम आहे, बख्शण रब जो कम आहे। रब जे दर ते अचण तुंहिंजो कम आहे, घुरण तुंहिंजो कम आहे, तौबा करण तुंहिंजो कम आहे। ज़िंदगी जा ॾोह माफ़ करे जन्नत जो फ़ैसला करण रब जो कम आहे। इन्नहू कान गफ़ारा, यो अल्लाह ॾाढो मेहरबान आहे, ॾाढो गफ़ार आहे। कुरान छा थो चए? फरमाए थो इन्नहू कान गफ़ारा युरसिलिस समा अलैकुम मिदरारा व युमदिदकुम बिअमवालिन व बनीन व यजअल लकुम जन्नातिन व यजअल लकुम अनहारा मा लकुम ला तर्जून लिल्लाहि वक़ारा व क़द खलक़कुम अतवारा कैफ़ खलक़ल्लाहु सबअ समावातिन तिबाका व जअलल क़मर फ़ीहिन्न नूरन व जअलश शम्स सिराजा वल्लाहु अंबतकुम मिनल अर्ज़ि नबाता। पढ़ा कुरान या बैत ॾोहीड़ा पढ़ा, ॻाल्हायो। मज़ो कुरान में आहे। काथों साईं अहमदीन हाणे घुराईंदासीं, काॾों साईं मोहम्मद आलिम खे आणींदासीं, काॾों सुल्तान अहमद जतोई जहिड़ा बुज़ुर्ग आणींदासीं, काॾों साईं ॿेर जहिड़ा बुज़ुर्ग आणींदासीं, साईं अब्दुल करीम जहिड़ा, जंहिंजो ज़बान ते हर जाइ ते लफ़्ज़ लफ़्ज़ ते क़ुरान हूंदो हो। अॼु बैत ॾोहीड़ा गोए था भॼाइनि, हेॾों जो हेॾों, हेॾों जो हेॾों। मुसलमानो असांखे तोहफ़े में क़ुरान मिलियो आहे। हे क़ुरान अहिड़ो किताब आहे, अहिड़ो किताब आहे जो सॼो क़ुरान रहमत सां भरियल आहे। पर जेको बिस्मिल्लाह आहे न, इहो बिस्मिल्लाह जहिड़ो तोहफ़ो बि सॼी दुनिया वमा फिया खां वधीक थी ॿियो पढ़ी नथो सघे। सिर्फ़ बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़, पोइ बि तुंहिंजे लाइ काफ़ी आहे क़ुरान। अल्लाह अकबर। बादशाह हज़रत उमर साईं जे
मानू मोकिलई साईं मां वक्त जो बादशाह आहियां मुझो मथे जो सूर मुखे छॾे नथो मथे में सूर ही सूर रहंदो आ का अहिड़ी शइ ॾियो त मथे जो सूर हलियो वञे मां दवा इलाज कराए कराए थकी पियो आ सूर नथो छॾे हज़रत उमर साईं पर्ची में बिस्मिल्लाहिर रहमान रहीम लिखी और टोपी में बंद करे टोपी तोहफे तौर मोकिलई बादशाह दे त मथे ते रख बादशाह वो टोपी मथे ते रखंदो त सूर खत्म थी वेंदो वरी जॾहिं टोपी लाहींदो वरी सूर चालू वरी टोपी मथे ते रखंदो सूर खत्म थी वेंदो हे कुरान दर्दन जी दवा है मर्ज़न जी शफा कुरान में आ दर्दन जी दवा कुरान था मुसलमानो हे कुरान पढ़ो बच्चन के कुरान पढ़ायो बच्चन के कुरान पढ़ायो कुरान का सवा को भी चारो कोन थो कुरान दर्दन जी दवा था मर्ज़न जी शफा कुरान आ कुरान सा वास्तो रखो कुरान सा प्यार करो अगर दुनिया में ता जो कुरान सा प्यार है मोहब्बत आ न हे कब्र में कुरान चौकीदार थींदो कुरान चवंदो घबराए ना हाणे जेसिताईं तू कब्र में आ अब्बो ओॾे थी अमड़ ओॾे थी भाइर ओॾे मिट माइट ओॾे थी ओ मिल्कियत भी ओॾे थी ज़मीन मिल्कियत माल जायदाद जा मालिक ॿिया बणिजी विया थी हाणे घबराए न जेसिताईं तू कब्र में आ तेसिताईं मां कुरान तोसां गॾु कब्र में रहंदुसि न नागन के ताकत न विछुन के ताकत न किवलिन के ताकत हे कुरान चौकी पियो ॾींदो कब्र रोशन थी वेंदी बादशाह ॾिठो ॻाल्हि छा आहे टोपी मथे ते रखां तो दर्द खत्म टोपी के चीरे करे उन्हें जाए मां पर्ची कढे पर्ची में लिखल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मुझा अजीज दोस्तों बुजुर्गो बारो सजो कुरान रहमत से भरियल आ पर बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वडी शया वडी कीमती आ कुरान से दिल लगायो प्यार कयो कुरान से मोहब्बत कयो मां कुरान पाक जी जेका आयत पढ़ी आहे इन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो नबी आ अल्लाह जो पैगंबर आ पांजे कौम निनवा शहर दे अल्लाह यूनुस नबी के नबी करे मोकिलियो उन इलाके उन गोठ वारन दे अल्लाह नबी करे मोकिलियो नबी ॾाढो समझायो खुदा जी तौहीद जो वाइज कयो कौम न सुधरी कावड़ियो कौम जे मथा कावड़जी करे अल्लाह जो नबी उन गोठ मां निकतो गोठ मां निकतो आयो पंध कंदे कंदे अची दरिया जे किनारे ते पहुतो बेड़ी ते चढ़ी रवानो थियो सार थियो सफर कंदे कंदे जड़ी विच सीर ते बेड़ी पहुती त बेड़ी बीहजी वई बेड़ी बुॾण लगी बीहजी वई मलाह चयो त दस्तूर जे मूजिब को एड़ो गुलाम आ जेको पंहिंजे मालिक जे इजाजत का सवा भगो थो वञे हाणे कीअं ख़बर पई सभई बेड़ी ते वेठा हेॾो अल्लाह जो नबी आ पैगंबर आ खुदा जो चओ नबी सोना हूंदा मौजा अजीजो कुड़ा विधो पुखा ॾिनो हर बारे में कुड़ो पियो निकिरे यूनुस नबी जो यूनुस अलैहिस्सलातु वस्सलाम जो कुड़ो पियो निकिरे नाले ते निकिरी पियो अचे वरी माण्हू ॾिसी निहारे निहारे वरी ॿीहर पिया कुड़ा विझनि वरी यूनुस नबी जो निकिरी पियो वरी पिया विझनि वरी यूनुस नबी जो अल्लाह जे नबी सोचो हाणे ॿियो वाह कोन है बस पाण के पानी जे हवाले थो कयां अञा पानी में टपो मस ॾिने अल्लाह मच्छी दे इल्हाम कयो चओ सुभान अल्लाह ओ मच्छी जी अल्लाह मुझो मेहमान मुझो नबी थो अचे इन जो जिस्म तोते हराम आ मता खाए जाए मता तकलीफ दी जाए मौजो नबी अमानत तौर तुझे पेट में थो अचे चो सुभान अल्लाह अल्लाह जो नबी तिन उदाइन में मुसलमानो पानी जी उदाई मुफस्सिरन
वॾी तहकीक लिखी है, पर मां टिन ते इतफाक तो क्या। पानी जी ऊंदाई, मच्छी जे पेड़ जी ऊंदाई, रात जी ऊंदाई, मच्छी दरिया में हले पई, समुद्र में घुमे पई, कदें हिन किनारे कदें हिन किनारे, कदें विच सीर में, नबी पेट में पियो आ, कैद खाने में पियो आ, ऊंदाइन में। मौजा अजीज दोस्तों बुजुर्गों, अल्लाह जे नबी सोचो तो बी का वाह कान है। चो सुभान अल्लाह। बी का वाह कुरान तो बुधाए, वज़न्नून इज़्ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। थोड़ो तवज्जो क्यों। सिंधी में पहाको आ, अब चवंदा आहिनि मैं चयो गऊं के हल पुछ कारी, समझो नथा छा। सिंधी में पहाको आ ते हल पुछ कारी। मैं वीचारे चवण लगी तू सजो, गऊं चवण लगी तू सजो कारिया मूंखे थी चई। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों बुजुर्ग छा चवंदा आहिनि वीचारा, चवंदा आहिनि बाबा वलियन के हे न मञीदा अथव, देवबंदी आलिम न वलियन के मञनि, न गौसन के मञनि, न कुतुबन के मञनि, न पीरन के मञनि, न फ़कीरन के मञनि, अबा न इमामन के भी न मञीदा अथव, अली के भी न मञीदा अथव। मां तव्हां को तो पुछा, तव्हां सभु अली साईं जा मुरीद वेठा हो न, सोने अली जा कहिड़ा कहिड़ा मुरीद वेठा। नारे तकबीर, शान हैदर करार, शान सहाबा, नारे तकबीर। पीर पीर फ़कीर वली गौस कुतुब सब शान वारा, पर मोमिन खुदा के छॾे गैर जे आॾो न झुकंदो आहे। चओ मोमिन न झुकियो न झुकंदो। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तों बुजुर्ग वारो रब जो नबी टिन ऊंदाइन में कंहिंखे सॾे, अबा कंहिंखे सॾे, भिटाई साईं कंहिंखे सॾियो, कलंदर साईं कंहिंखे सॾियो, अमरोटी कंहिंखे सॾियो, आलिम कंहिंखे सॾनि था। मुवैद गैर खे न सॾींदो आहे, मुवैद रब खे सॾींदो आहे। अलाह जे नबीअ ॾिठो त हिन ऊंदाइन में जेकॾहिं आज़ादी ॾींदो त रब ॾींदो, आज़ाद कंदो त रब कंदो, छॾाईंदो त रब छॾाईंदो। क़ुरान तो फरमाए वज़न्नून इज़्ज़हब मुग़ाज़िबन फ़ज़न्न अल्लन नक़दिर। पंहिंजी ताक़त ख़त्म। चओ पंहिंजी ताक़त। अल्लाह जो नबी आ जंहिंजो वही भी चालू, अल्लाह जो नबी अल्लन नक़दिर अलैहि फ़नादा, पोइ कंहिंखे सॾे, फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात, ऊंदाइन में कंहिंखे सॾई, रात जे ऊंदाई में कंहिंखे सॾई, मच्छी जे पेड़ जे ऊंदाई में कंहिंखे सॾई, पानी जे ऊंदाई में कंहिंखे सॾई। फ़नादा फ़िज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़्ज़ालिमीन। रब के चई मुंहिंजा रब तुंहिंजी ज़ात पाक आ, तू हर ऐब खां पाक। अल्लाह तू बेऐब आहे। अल्लाह मां तुंहिंजे इजाज़त खां सवाल निकितो आहियां। अल्लाह तुंहिंजो को तू बेऐब आहे, मां में कसूर आ। नबी खुदा जा गुनाहन खां मासूम हूंदा आहिनि। पाण खे चई त मुंहिंजा अल्लाह तू बेऐब आहे, मां तोखे सॾे रहियो आहियां, मुंहिंजी मदद फरमा। हे क़ुरान मुंहिंजे साम्हूं खुलियो पियो आहे मुस्लमानो। रब फरमाए थो फ़स्तजबना लहू, पोइ क़बूल कयोसीं असां। कंहिं कयो? फ़स्तजबना लहू वनज्जयनाहु। अल्लाह फरमाए थो असां निजात ॾिनोसीं यूनुस नबी के मच्छी जे पेड़ जे अंदर मिनल गम में
गमन मां छड़ायो मास, ओदान मां छड़ायो सेस, मच्छी जे पेट का आजाद कयो सेस, रब मां कयो मास वकज़ालिक नुंजिल मुमिनीन। एड़ी तरह जेको भी मोमिन खुदा जो कुरान तो बुधाए, रब्बुल आलमीन पंजे लारे किताब में चए तो जेको भी गम ज़दा दुखन वारो तकलीफन वारो परेशान हाल मुखे सदीदो मां अल्लाह जी सावरदी वींदो मास। हे खुदा जो नबी आ, चैन जानते कुरान में जिक्र है, घणन जानते चो सुभान अल्लाह। कमो पेश सूरत अंबिया, सूरत यूनुस, चो सुभान अल्लाह। मुझा अजीज दोस्तों बुजुर्गों मारो कुरान बोझा दे बवादो फस्बिर ले हुक्म रब्बिक वला तकुन कसाहिबिल हूत इज़ना दाहो वनकुज़ुम लौला अंत दारकहु नेमतुन मिर रब्बिही लनुबज़ बिल अराए वहुव मज़लूम फजतबाहु रब्बुहु फजअलहु मिनस सालिहीन। वरी चौथी जाते सूरत साफात में भी अल्लाह यूनुस नबी जो जिक्र कंदे फरमाए तो जॾहिं अल्लाह आजाद करे रब मां मच्छी जी अल्लाह हाणे 40 ॾींहं गुज़री विया, मुंहिंजो नबी तुझे तो मच्छी जे पेट में रहे पियो, हाणे जल्दी कर देर न कर मुंहिंजे नबी खे ॿाहिरि कढ। तव्हां जो सचई मुसलमानो नबी जो जिस्म कमज़ोर, मच्छी गरम, नबी जो जिस्म कमजोर, जिस्म से वार ही न रहा, एडो कमजोर जी नंढो ॿार पैदा थींदो आ, ज़ईफ़ ऐं कमजोर। अल्लाह जो नबी ये पत ते जो उछले, अल्लाह पाक कद्दू जो वण पैदा कयो, हाली जंगल में अची नबी के खीर पियारींदो हो। खाराइण वारो केर, पियारण वारो केर, पालण वारो केर, बचाइण वारो केर, छॾाइण वारो केर, हथ मथे करे तो मुश्किल कुशा अल्लाह। मुश्किल कुशा केर आहे? मुश्किल कुशा अल्लाह, कारसाज अल्लाह, नफ़े नुक़सान जो मालिक अल्लाह, इज्जत ऐं ज़िल्लत जो मालिक अल्लाह, मौत ऐं हयाती जो मालिक अल्लाह, धीअनि ऐं पुटनि ॾियण वारो अल्लाह। खुदा जी मर्ज़ी आहे, हिकु पुटु ॾे खुदा जी मर्ज़ी, ॿ ॾे खुदा जी मर्ज़ी, चइनि घर वारनि मां न धीउ ॾे न पुटु ॾे खुदा जी मर्ज़ी, जोड़ा जोड़ा गॾे ॾे खुदा जी मर्ज़ी, वलरनि जा वलर ॾे खुदा जी मर्ज़ी, न्याणियों भी दे पुत्र भी दे खुदा जी मर्जी, न दे खुदा का को पुछण वारो कोन है। लिल्लाहि मुल्क समावात वल अर्ज़ यखलुक मा यशाउ यहबुल मन यशाउ इनासा व यहबुल मन यशाउ उज़्ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकरान व इनासा व यजअलु मन यशाउ अकीमा इन्नहु अलीमुल कदीर। ए अल्लाह मुल्क जा मालिक, मुल्क तो जो आ, तू मर्जी जो मालिक आ, कह के धीए दे तो जी मर्जी, पुटरा दे तो जी मर्जी, जोड़ा जोड़ा गड्डे दे तो जी मर्जी, न दे संत करे तो जी मर्जी, रब का को पुछण वारो कोन है। मोजा अज़ीज़ो 40 ॾींहं 40 रातों खुदा जे नबी के मच्छी जे पेट में रहाए, मर्जी जो मालिक आ, बाहर कढे खुदा मर्जी जो मालिक आ, कद्दू जो वण पैदा करे, नबीज के छाव करे खुदा मर्जी जो मालिक आ, हणी जो खीर पियारे खुदा मर्जी जो मालिक आ। हेॾो कौम वारा आया, हेॾ मुंहिंजा अज़ीज़ो जो गॾिजी आया वॾे कंहिं मैदान में, जाते औरतूं हूं बच्चा जुदा कयूं, ॻऊं हुया हिकु पासे, फर जुदा कयूं, जेके जानवर हा बकरियूं ॿियूं सभिनी जा फर जुदा, माण्हू जुदा, बच्चा जुदा, हो होॾे पिया रोइनि, हे हेॾे पिया रोइनि, हो होॾे दाहूं पिया कनि, हे हेॾे दाहूं पिया कनि, रड़ियुनि पिया फर पंहिंजे लाइ, गाबा पंहिंजे लाइ, ढोर पंहिंजे लाइ, बकरियूं पंहिंजे लाइ, माण्हू पंहिंजे लाइ, रोइनि पिया सुॾकनि पिया। अर्श वारे खे रहम अची वियो, ख़ुदा सभिनी जा गुनाह माफ़ करे छॾिया। अल्लाह वॾो हो मुंहिंजा पैगंबर यूनुस, जल्दी कर देर न कर, कौम उम्मती तोखे ॻोल्हे रहिया आहिनि, ॻोल्हींदा था वञनि, जल्दी कर। हे क़ुरान मुंहिंजा ॾो खुलियो वियो आहे, लख खां वधीक
अल्लाह पाक उन नबी जे मथा ओ जको आहे हथ ते बैयत करे नबी जो चयो मने करे यूनुस नबी जे कढ लगी पिया। हाँ मां हिया छो न चवा मूंखे इजाजत दो मुसलमानो यूनुस नबी निनवा शहर वारन जो नबी बनियो को नबी गोठन जे लाए नबी बनियो को शहर लाए नबी बनियो को खिते लाए अल्लाह नबी करे मोकलो। हाँ मोहम्मद तो जो मकान तो जो शान तू शान वारो नबी मान वारो नबी इज्जत वारो नबी अजमत वारो नबी असा जो नबी जो इमामुल अंबिया बनियो असा जो नबी पेरन जो नबी पोयन जो नबी अर्शन जो नबी फर्शन जो नबी हैवानन जो नबी आसमान वारन जो नबी जमीन वारन जो नबी अर्शन जो नबी जानवरन जो नबी मलाकन जो नबी जिन्नन जो नबी हथ मथे करे जो मोहम्मद रसूला पूरी कायनात जे लाए नबी बणजी आयो। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह मुस्तफा के पूरी कायनात जे लाए रहमत बनाए मोकलो। पंजन जे लाए रहमत परावन जे लाए रहमत दोस्तन जे लाए रहमत दुश्मन जे लाए रहमत पर असा जो नबी हथ मथे करे जो नबियन जो भी नबी बणजी आयो। नबी साईं जी नबूवत आमा चो सुभान अल्लाह। यूनुस नबी पंहिंजे कौम जो नबी बणजी आयो। नूह नबी पंहिंजे कौम जो नबी बणजी आयो पंहिंजे कौम जो नबी बणजी आयो। इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे कौम जो नबी बणजी आयो। को गोठ जो नबी को डिवीजन जो नबी को खिते जो नबी को जेको आहे पंहिंजे कौम जो नबी बणजी आयो। मोहम्मद रसूलुल्लाह पहिरन जो भी नबी पोयन जो भी नबी अर्शन जो भी नबी वणन जो भी नबी पखिन जो भी नबी असा जे नबी के चो पूरी कायनात सुञातो। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा कायदे जमीयत मौलाना फजल रहमान। नारे तकबीर सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी। पूरी कायनात जो नबी बणजी आयो नबियन जो भी नबी अल्लाह जो कसमा वणन त सुञातो पर जानवरन भी मुस्तफा के सुञातो। हरणिया यार में फाथी पई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आयो अची करे छडाण जी कोशिश कयो मारी जागियो उथियो चई छा था कयो चई हिन हरणिया मूंखे दाह ॾिनी मां हिन खे छडायां थो हे वेंदी पंहिंजे बचड़नि खे खीर पीआरे मोटी ईंदी चई साईं कमाल जहिड़ी ॻाल्हि आहे वयल शइ कीअं मोटंदी जेका शइ वही त कीअं मोटंदी चई जेकर इहा न आई आऊं त मौजूद आहियां। हरणीअ खे साईं जन छॾायो हाणे झुकंदी वही भजंदी वही पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे ॿोली में ॻाल्हाइण लॻी बचड़ो जल्दी कयो खीर पी वठो मां लौलाक जो नबी अफलाक जो नबी समावात जो नबी अर्शन जो नबी फर्शन जो नबी कायनात जे नबी खे ज़ामिन ॾेई आई आहियां मता मुंहिंजे सोने खे तकलीफ़ न पहुचाए। हाणे जल्दी कयो खीर पी वठो मुंहिंजा अज़ीज़ो जो वो हाली जा बचड़ा पंहिंजे ॿोली में ॻाल्हाइण लॻो अम्मा असा के खीर पियण हराम आहे असा भी आखिरी नबी मोहम्मद मुस्तफा जे ज़ियारत लाइ हलंदासीं अॻ में हलणी आहे कद बचड़ा आहिनि मुंहिंजा अज़ीज़ो मारी पुछे थो साईं ॿुधायो अवां केरु आहियो अवां केरु आहियो मां बि सम्झां थो सलात पढ़ो अल्लाह मां भी समझा तो मां समझा तो अग में न पियो पुछे हाणे तो पुछे रसूलुल्लाह फरमाया सच्चो सलाह मां समझा तो अग में न पियो पुछे हाणे तो पुछे अवां केरु आहियो हाणे मूं खां न पुछो इन खां पुछो त आउं केरु आहियां। सलात पढ़ो सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला आलि इब्राहीम। हाणे था पुछो त अवां केरु आहियो अॻ में न पिया पुछो अब तवज्जो आहे अॻ में न पिया पुछो चई साईं माण्हुनि जे वाइदनि ते माण्हू मोटी न ईंदा आहिनि सोना अवां जे वाइदे ते हली मोटी आई। मुंहिंजा अज़ीज़ो असांजे सोणे खे
वणन त सुञातो, पखिन त सुञातो, जानवरन त सुञातो, हैवानन त सुञातो, मलाइकन त सुञातो, जिन्नन त सुञातो, पर झंग जे जानवरन भी सोने खे सुञातो। दिनी दाओ हरनिया सजतो के रोई, दिनी दाओ हरनिया सजतो के रोई, सवा तो जे सरवरा न मोंदो कोई, पो मोजा ज़ामनो ज़मानत खपे थी असा के बितो जी इनायत खपे थी। तो दिल बर प्यारो दिलदारो आहे, तो सोनो सदन जो सरदार आहे। सदा तो जी हर दम, सदा तो जी हर दम सदाकत खपे थी असा के बितो जी इनायत खपे थी। लखन ऐं किरोड़न जो गमखार तू आ, असा जो नबी जो गमखार नबी आ। चओ साईं, लखन ऐं किरोड़न जो गमखार तू आ, गरीबन यतीमन संदो यार तू आ। लखन ऐं किरोड़न जो गमखार तू आ, गरीबन यतीमन संदो यार तू आ। हमीद के तुझी शफात खपे थी असा के भी तुझी इनायत खपे थी। तो आका नबी जी इताअत खपे थी। दिनो सिर तू आहे मौला, अग्यां तुझे झुकाईंदुस, पलव पाए न गैरन जी अग्यां गर्दन निवाईंदुस। वा आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, वमा तौफीकी इल्ला बिल्लाह। मुलाकात बाकी।